बिल्कुल सिंध टीवी नेटवर्क पर मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशा जे सिरे जेको आहे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारो ऐलान बार जेको आहे सिंध जे ॿियनि शहरनि जी ऐं उबाड़ो में बि जेका सकाफ़ती रंग निकिरी पिया आहिनि। सकाफ़ती ईद वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं शहरनि पारां जेको आहे जसकम जसाब पारां जेको आहे धारदार रैली कढी वई आहिनि। जेका हिकु नेशनल प्रेस क्लब खां रैली निकिती आहे ऐं हिकु जाम मुमताज़ डिग्री कॉलेज खां रैली निकिती आहे जेका शहर जो गश्त कंदे जेको क़ौमी शाहराह ते पहुती आहे जिते रैली में शरीक जो है माण्हुनि पारां जेको आहे पंहिंजो क़ौमी गीतनि ते रक़्स कयो पियो वञे। रैली में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त अॼु जेको हीअ असांजो क़ौमी ईद आहे जंहिंखे असीं भरपूर नमूने वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। क़ौमी ईद में जेको आहे नंढनि वॾनि पोड़नि जेको वॾे अंग में शिरकत कई आहे। रैली में शरीक माण्हू चवणु आहे त जेको आहे क़ौमी जेका वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको आहे सिंधु दरिया ते जेका 6 कैनाल अॼा पिया वञनि जंहिंखे असीं सिंधी क़ौम कॾहिं बि तसवुरु न कंदासीं। हीअ असांजे सिंधु दरिया ते जेको धाड़ो आहे जेको असां कंहिं बि रीति मंज़ूर न आहे। रैलियूं कढण जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। जी।